वअज़हब फ़ौक़हु सिदरतिल मुंतहा। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल वल खल्क़ि वल अंबिया मुहम्मदनिल मुस्तफ़ा वअला आलिहिल मुर्तज़ा व अस्हाबिहिल मुज्तबा उलिल करम वस्सिद्क़ि वस्सफ़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मरजल बहरैनि यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुल ला यबग़ियान। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। जे भाई जोगी थियां जे भाई जोगी थियां त संग सभे ई छॾे जे भाई जोगी थियां
संग सभे छॾे ओॾो थियो अलफ जे ऐं मन मीम सां गॾे पोइ हितां लाहूती लॾे त गुर खे गॾिजी का पड़ी पर जे भाई जोगी थिया जे गोलन जा तन जो थियो गुलाम तन्नागा तुझो नाम लिखजे लाहूतिन में दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब थरड़ी हाजरा में प्रोग्राम हुजे ऐं जमायत एतरी थध में थधी हुजे गाल समझ में ना आए छो त थरड़ी हाजरा में पहिरो दफ़ो न आयो हो थरड़ी हाजरा जे इलाइके जे फकीरन आशिकन उशाकन सभिनी खे दिल जे गहराइन सां सुञाणण वारा हूं इन करे त ओॾे अचो जेकॾहिं इल्म ॿुधण था चाहियो तॾहिं बि ओॾे अचो जे रुगी तकरीर ॿुधण था चाहियो त पोइ भले रोड जे पाड़ में वञी वियो परवाह न हाणे बस मां अंदाज़ो लगाईंदुसि त तव्हांखे तकरीर खपे इल्म खपे या इश्क खपे मां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ी बस कंदुसि बस पोइ तव्हांजी राय ऑटोमेटिक मूं वटि अचे वई छो त मां उन्हनि मुक़ररनि मां नाहियां जो चवां त तव्हां वॾा हथ खणो त झट मदीने वली रड़ कयो त झट मदीने न असां बस राय पुछी त अवाम खे छा खपे तव्हां राय ॿुधाई इंशाअल्लाह असां उन राय सां हलंदासीं एक दफ़ो सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह फकीर वेही रह सद न कवाहन बस ऐलान थी वियो मुअज़्ज़ज़ सामईन किराम अज थरड़ी हाजरा जे अंदर दुरूद ऐं जिक्र जी महफिल सजायल जमायत अहले सुन्नत जे तरफां खुसूसन मेहनतों करण वारे फकीर मुझे मुर्शिदन करीमन सां प्यार करण वारे फकीर मोहम्मद अली चन्न ऐं उन जे
रिश्तेदारन उन जे दोस्तन जमायत जे फकीरन ओड़े पाड़े वारन गॾिजी करे अज जेका दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई आहे उन में अल्लाह जी ज़ात तव्हां सां खे अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला इन महफ़िल में पन्नो मौजू ॾिना विया आहिनि 4। घणा मौजू आहिनि? हिकिड़ो मौजू आहे जश्न विलादत हज़रत मौला अली मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा शेर खुदा। बियो मौजू आहे जश्न विलादत खातून जन्नत अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा। टियों मौजू आहे उर्स मुबारक हजरत सैयदना हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो। ऐं चौथो ऑटोमेटिक मौजू आहे मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मौजू आहिनि 4। घणा आहिनि मौजू? 4। थोड़ो दिल खोले चओ न। मौजू आहिनि 4। जेको चैन सां कंदो आहे प्यार उन जो पंजतन कंदो आहे बेड़ो पार। इंशाअल्लाह ताला दिल चवे थी इन मुनासिब टाइम जे अंदर ज्यादा टाइम न विहारबो तव्हां खे। मता सोचो त हाणे फकीर सवेल आयो आहे हाणे हलो हलियो, ईअं कोन थींदो। वाइदे जो पाबंद आहियां उन करे वाइदे ते पहुचण में कदहिं बि कोताही न कंदो हां। पूरी पूरी कोशिश कंदो हां। 11:30 बजे जो टाइम ॾिनल हो थरड़ी हाजरा त 11 लॻी 20 मिंटनि ते 12 पहुतासीं। जेका 5 मिंट पहुचण में देर आहे या मुंहिंजे तरफ़ खां न आहे या फ़कीर मोहम्मद अली जी ते। अगर तव्हां खे टाइम 11:30 ॾिनो वियो आहे त मां 11:30 बजे पहुतो हां। दुआ घुरो अल्लाह जी ज़ात खां त जमी उलमाए किराम खे अल्लाह जी ज़ात पंहिंजो वाइदो पूरो करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तों जी उलमाए किराम जो टाइम कीमती आहे, अवामुन नास जो टाइम भी कीमती आहे। ऐं जलसे कंदड़न जे खिदमत में भी अर्ज़ा त माण्हुनि खे इन नियत सां न ॿुधायो त माण्हू होरिया ईंदा। प्रोग्राम हुजे 12 बजे त माण्हुनि खे 9 बजे जो टाइम ॿुधाए छॾियो, पोइ माण्हू वीचारा वेही तंग थियनि। न मुंहिंजा दोस्तो, माण्हुनि सां साफ़ ऐं सिधी ॻाल्हि कयो। जंहिंखे ख़ुदा चाहींदो उनखे ज़रूर घुराईंदो। जो तो ये कदम उठते नहीं, ये उठाए जाते हैं। अल्लाह जी ज़ात जंहिंजे मथां निगाह ख़ास फरमाईंदो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब उन्हनि खे पंहिंजे ज़िक्र जे महफ़िल में ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद जे महफ़िल में मुंहिंजो अल्लाह अचण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। पो जंहिं बेनियाज़ रब तव्हां सां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे ज़िक्र पंहिंजे महबूब जे ज़िक्र जे महफ़िल में अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे, उहो करीम रब इंशाअल्लाह ताला तव्हां सां जे हाज़िरीअ खे भी क़बूल फरमाईंदो। चओ इंशाअल्लाह ताला सब तारीफ़ूं उन करीम रब जे लाइ जेको कायनात जो खालिक ऐं मालिक आहे। तव्हां गॾिजी वेही करे वेझो थी करे सबूत ॾिनो त अॼु तव्हां इश्क ॿुधण जे मूड में आहियो। पर असां वटि रस्मी इश्क न। मतां सोचो त ख़बर न आहे अॼु हे फ़कीर वरी कहिड़ो इश्क। रस्मी इश्क न, इश्क फिस्क न, इश्क इंशाअल्लाह ताला। तमाम तारीफ़ूं न करीम रब जे ज़ात ला जेको हिन कायनात जो खालिक ऐं मालिक, जंहिं हिन कायनात खे रिज़्क़ रोज़ी रसाइण वारो आहे, इज़्ज़त ओ ज़िल्लत जो मालिक आहे, ज़मीन ओ आसमान जो बनाइण वारो आहे। करोड़े अणखुट अरबे खरबे दुरूद उन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते
जंहिं अल्लाह जे मखलूक खे जंहिं अल्लाह जे मखलूक खे ख़ुसूसन उन मखलूक खे जेका बर्फ बेफरमानिन जे करे अल्लाह जे दूर थियण अल्लाह जे ज़ात खां दूर थियण जे करे जेका जहन्नम जे किनारे ते पहुची वई हुई उनखे उन जहन्नम जे किनारे तां छिके जन्नत जे रस्ते ते पहुचायो आ त मुझे मदीने जे ताजदार पहुचायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। त मुझा दोस्तो उन करीम रब जे ज़ात बाबरकात जो अचो त शुक्रानो अदा कयूं जंहिं मुझे अल्लाह जे ज़ात इंसान बनायो इंसान बनाए वरी मुसलमान बनायो मुसलमान बनाए वरी पांजे महबूब मुस्तफा जो गुलाम बना सजी जिंदगी ऐ मुझा दोस्त सजी जिंदगी जे कदें अल्लाह जे दरबार में मुसल्लो रखी बावुजू रही करे अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा कंदा रहूं जिंदगी थोरी आ अल्लाह जी इहा नेमत वडी आ जेका मदीने जे ताजदार जे सूरत में तव्हां सां रब आका नसीब फरमायो। ऐ मुझा दोस्त दुनिया जो दस्तूर आ कदर उन शय जो थींदो आ जंहिं ते मेहनत कबी आ तव्हां सां काई मेहनत कोन कई अल्लाह कुर्ब कयो मुसलमान जे घर में पैदा थियासी दाईए वेचारे विंजारे साफ कयो इलाइके जो मुअज़्ज़िज़ नेक माण्हू आयो जंहिं हथड़न में खणी अज़ानड़ो चई करे ऐं मुबारक ॾिनी त तोखे मुबारका जो रब तोखे महबूब मुस्तफा जे गुलामन जे घर में पैदा कयो आहे। तकलीफ़ इहा कई तव्हां सां ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ जेकॾहिं न तव्हां सां अंदाज़ो थी वञे त इहा जेका मुबारक मिली इन में असां जूं कोशिशूं कहिड़ियूं हुयूं कुझ बि न हुयूं उहो मुंहिंजो अल्लाह त बेनियाज़ आहे उहो मुंहिंजो करीम रब त बेनियाज़ आहे। जेकॾहिं तव्हां असांखे ईसाइन जे घर में पैदा करे छॾिया त उन खां पुछण वारो को हुयो ॻाल्हाईंदा अचो मेघवाणनि जे घर में पैदा करे त मुंहिंजे रब खां पुछण वारो केरु हुयो कंहिं कूलीअ जे घर में पैदा करे त पुछण वारो केरु हुयो कंहिं वाणीअ जे घर में पैदा करे मुंहिंजे रब खां पुछण वारो केरु हुयो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि वञन पिया संदन जा गुलाम गॾु हुया वींदे वींदे साम्हूं हिकिड़ो कुतड़ो अची रहियो हो उन कुतड़े हज़रत बायज़ीद बुस्तामी ॾे निहारे अखियुनि मां लुड़क बि लाड़िया ऐं पंहिंजे ॿोलीअ में कुझु ईअं आवाज़ करण लॻो ऐं हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि जहिड़ो जवान उन कुतड़े जा उहे आवाज़ ॿुधण लॻो ॿुधण खां बाद में हज़रत बायज़ीद जे अखियुनि मां बि लुड़क अची विया लुड़क लाड़ींदे पोइ उन कुतड़े सां मुखातिब थियनि था ऐं उन कुतड़े सां ॻाल्हाइनि था बाद में कुतड़ो हीअं रवानो थियो सुणो बायज़ीद रोंदो पंहिंजे हुजरे ॾे आयो जॾहिं उते पहुतो त गुलामन अर्ज़ कयो मुंहिंजा साईं समझ में ॻाल्हि कान आई अॻियां त हिकिड़ो जानवर हुयो उन जानवर जे अखियुनि में बि लुड़क हुया उहो कुझु आवाज़ करे रहियो हुयो ईअं पियो महसूस थिए त सुणा बायज़ीद तव्हां उन जा आवाज़ ॿुधो बि पिया समझो बि पिया ॿुधूं त असां बि पिया पर असां समझी न सघियासीं जॾहिं तव्हां जे अखियुनि में लुड़क ॾिठासीं तॾहिं अञा यकीन थी वियो त यकीनन जेको कुतड़ो आवाज़ करे रहियो आहे बायज़ीद समझी रहियो आहे सुहिणा असांजी दिलि चवे थी इन राज़ तां पर्दो खणो त कुतड़ो छा पियो चवे ऐं तव्हां उनखे जवाब कहिड़ो ॾिनो। ऐं मुसलमान गौर कर ऐ मुसलमान गौर कर इहा मंज़िल नामुमकिन नाहे पर आसान बि नाहे इहा मंज़िल नामुमकिन नाहे पर आसान भी नाहे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमायो ऐं पुछण वारा जॾहिं कुतड़ो मां बायज़ीद जे साम्हूं आयो
त रोई मूंखे चवण लॻो, ऐं बायज़ीद अॼु मूंखे हिन सवाल जो जवाब ॿुधा त मुंहिंजे ॼमण खां अॻु में उहा मुंहिंजी कहिड़ी ख़ता हुई जो अल्लाह जे ज़ात मूंखे इंसान न बनायो ऐं मूंखे कुतड़ो बनाए छॾियो। ऐं ए बायज़ीद तुंहिंजे अचण खां अॻु में उहा तुंहिंजी कहिड़ी नेकी हुई जेका रब क़बूल करे ऐं तोखे जानवर न बनायो बल्कि अज़ीम ऐं जानवर ॼमण खां अॻु में नका। ऐं मुसलमान अल्लाह जे ज़ात रीह घुरियो तोखे इंसान बनायो आहे, वरी रीह घुरियो तोखे पंहिंजे महबूब जो गुलाम बनायो आहे, उन पुनल जो तोखे कलमो नसीब कयो आहे। इन नेमत खे मामूली न समझ, इन नेमत उज़मा खे आम न समझ, अल्लाह जे इन नेमत जो शुक्रानो अदा कर, छो त तोखे अंदाज़ो नाहे त इहा नेमत केतिरी वॾी आहे। हिकिड़ी झलक जेकॾहिं मां क़ुरान करीम मां ॾेई करे ऐं पोइ मां थोरो मंज़िल के अॻिते वधाईंदो हलां त ऐं मुंहिंजा दोस्त ज़रा सोचजां, छो त सजण साईं जो फ़क़ीर आहियां। तबलीग करण मुंहिंजे ख़मीर में शामिल आहे, मुंहिंजे इबादत में शामिल आहे, मुंहिंजे मंशूर में शामिल आहे, छो त मुंहिंजा दोस्त माउ जी ख़बर धीउ जे लछणनि मां पवंदी आहे, पीउ जी ख़बर पुट जे लछणनि मां पवंदी आहे, उस्ताद जी ख़बर शागिर्द जे लछणनि मां पवंदी आहे, मुर्शिद जी ख़बर मुरीद जे लछणनि मां पवंदी आहे। मुंहिंजा दोस्त मां मुरीद आहियां सजन साईं जो, उन हैसियत में अर्ज़ थो कयां त ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़रा गौर कर, दुनिया ते कमो बेश 1.25 लख अंबिया आया, हर नबी जे उम्मत में गुनहगार भी हुया त नेकोकार भी ॻाल्हाईंदा अचो, गुनहगार भी हुया त नेकोकार भी हुया या कोन हुया? हुया। रुगी ॻाल्हाईंदा अचो, न तव्हांखे नारे हणण जी ज़रूरत आहे, न तव्हांखे हथ खणण जी ज़रूरत आहे, हा या न रुगी समझ में अचे त ॻाल्हाईंदा अचो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया, गुनहगार भी हुया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उम्मत में नेकोकार भी हुया, गुनहगार भी हुया। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत में नेकोकार भी गुनहगार भी। हज़रत ईसा जे उम्मत में नेकोकार भी गुनहगार भी। ऐं तुंहिंजे असांजे आका मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत में नेकोकार भी गुनहगार भी आहिनि। ॻाल्हायो जे ॿोली समझ में नथी अचे त का ॿी ॿुधायो ॿोली मां उहा ॻाल्हायां। बिल्कुल सादड़ी बोली ॻाल्हाए तबलीग थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं हर नबी जे उम्मत में नेकोकार भी ऐं गुनहगार भी, ज़रा गौर कर, गुनहगारनि खे हज़रत हूद जे गुनहगार उम्मत खे त साइड ते कर, पर नेकोकारनि खे अॻियां रख त अल्लाह जे ज़ात बाबरकात उन्हनि खे क़ुरान करीम में क़ौम हूद जे नाले सां सॾियो आहे। हज़रत लूत अलैहिस्सलाम जे उम्मत जे गुनहगारनि खे त भला साइड ते करे छॾ, नेकोकारनि खे आॾो रख, तॾहिं बि क़ौम लूत जे नाले सां सॾियो आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे उम्मत जे नेकोकारनि खे गुनहगारनि खे साइड ते रख, नेकोकारनि खे आॾो रख त अल्लाह या बनी इसराईल जे नाले सां सॾियो आहे। मगर पंहिंजे अंदर में झाती पाए ऐं मुंहिंजे मदीने जे ताजदार जे उम्मत ॾे त निहार, हेॾां वरी नेकोकार खे साइड ते रख, रुगी गुनहगारनि खे आॾो रख, तॾहिं बि अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनू जे नाले सां सॾियो आहे या कोन सॾियो? जवाब ॾे मुस्लमान। हर नबी जे नेकोकारनि खे भी अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनू जो लक़ब ता कोन कयो, एॾो एज़ाज़ ता कोन कयो। तमाम अंबिया जे उम्मतुनि खे आॾो रख, कंहिं भी नबी सुणे जे नेकनि खे भी अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनू कोन चयो। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे गुनहगारनि खे भी रब चयो त या अय्युहल्लज़ीन आमनू, ओ
ईमान वारो तूबू इल्लल्लाहि तौबतन नसूहा जेतिरा भी गुनाह कया थव खताऊं कयूं थव दफ्तर भरे छॾिया थव पर मां रब सॾड़ो करे चवां थो ओ ईमान वारो अचो सच्ची तौबह कयो बस रुगी तौबह कंदा वञो ॾिसो त तव्हांजो रब कीअं थो माफ़ करे ॾेखारे ऐं मुंहिंजा दोस्त ईमानदारीअ सां जवाब ॾे पंहिंजे दिल खां पुछी करे त जॾहिं गुनहगारनि खे बि अल्लाह उन इज़त सां सॾे रहियो आहे उन लक़बनि सां सॾे रहियो आहे उन शान मान ॾेई करे सॾे रहियो आहे जेको तमाम अंबिया जे नेकोकारनि खे इज़त ऐं अज़मत न मिली उहा मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुनहगारनि खे मिली रही आहे हाणे जवाब ॾे त तुंहिंजे मुझे नेकिन जे करे निमाज़न रोजन हजन जे करे मिली या निस्बत मुस्तफा जे करे मिली जवाब ॻाल्हाए न मुसलमान जवाब ॾे अंदर सां ॻाल्हाए इन अंदर खां पुछ इन गूंगे खे गूंगो थियण न ॾे इहो गूंगो ॾाढो ज़ालिम ठही इन जाॾो 5 रुपया ऐं 10 रुपया रखो त कीअं थो दाह करे त हे 5 आहिनि हे 10 आहिनि 100 ऐं 50 रखी त कीअं थो ॿोकड़ करे त हे 50 अथई न खण जा हो 100 अथई ऐं मुंहिंजा दोस्त इहो ज़ालिम चरियो नाहे बल्कि तो असांखे चरियो बनाए तो असांखे चरियो बनाए रहियो आहे इन चरे जे इन ज़ालिम जे कब्ज़े खां निकिरी करे दिल जे आवाज़ सां ॻाल्हाए त अल्लाह जे ज़ात महबूब जे निस्बत जे सदके इज़त ॾिनी या इबादतुनि जे करे इज़त ॾिनी जवाब ॾे कंहिंजे करे इज़त मिली निस्बत मुस्तफा जे करे इज्जत मिली महबूब जे सदके इज्जत मिली जे यकीन नथो अचे न हिकड़े मिंट जे ला मुझे मदीने जे ताजदार जे दामन मां हथ कढी करे हीअ थी बीह पो जिते वणई कुरान पढ़ ज़बूर पढ़ इंजील पढ़ तौरेत पढ़ सहीफा पढ़ किथे बि तोखे ईमान वारे सां सॾु कोन कयो वेंदो रुगी थोड़ो हिन पासे निकिर त इहो लक़ब खसजी वींदो यानी इहा जेका इज्जत मिली आ इहा तुंहिंजे मुंहिंजे ज़ात जे करे न मिली आ पर निस्बत मुस्तफा जे करे पो जंहिं महबूब जे करे अल्लाह एतिरी इज्जत अता फरमाई आ पो उन महबूब खे विसारण छा तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक़ आहे जवाब दे मुसलमान उन महबूब सां प्यार न करण तुंहिंजे मुंहिंजे इज्जत जे लाइक़ आहे अञा फिलहाल मां ए फ़कीरी नमूने सां इल्म ते थो पियो ॻाल्हायां पोइ था चवनि पंहिंजे हज़रत इश्क जे मथां अञा त तूं इते ई कोन थो पुछी त पोइ हज़रत इश्क में त तूं गुम थी वेंदी यार आए मुंहिंजा मुसलमान भा आए मुंहिंजा मुसलमान भा वक्त भरजी आयो थई याद रखी छॾ मेलो मतला मेले जी पछाड़ी आ हे सॼी दुनिया तुंहिंजे आॾो आ इन दुनिया खे आॾो रखी करे ऐं पंहिंजे अकुल खां कम वठ त वाकई मेले जी पछाड़ी आहे या कान्हे मेले जे पछाड़ीअ में छा थींदो आ ओ अॻियाड़ी समझण वारा ओ इहो समझण वारा अञा त मुंहिंजी 20 साल उम्र आ गलत है इहो न सोच त मुंहिंजी 15 साल उम्र आ इहो न सोच त मुंहिंजी 30 साल उम्र आ याद रख मुंहिंजा दोस्त जॾहिं खां अमड़ हे ॿियो महीनो हे टियों महीनो हे चौथो महीनो हे पंजो महीनो हे छहों सतो अठो नौ सुबती गणती थई जॾहिं अमड़ जे पेट मां ॿाहिरि ईंदो आ त पोइ सुबती गणती न आहे हक़ीक़त में पोइ उबती गणती आ जेकॾहिं तूं चवीं त यार उबती गणप कीअं थींदी जी मुंहिंजा दोस्त अमड़ जे पेट मां निकिते तोखे हिकिड़ो साल थियो तो दुनिया चयो तूं हिकिड़े साल जो थियो हई हिकिड़े साल जो न थियो हई मलक जेतिरी पतो के जिंदगी लिखी आ उन मां हिकिड़ो साल तुंहिंजो खुटो या वधियो जवाब ॾे खुटियो या वधियो ॻाल्हायो मुसलमानो खुटियो न त जेकर तुंहिंजी 10 साल उम्र थी आ त हे 10 साल तुंहिंजे उम्र मां खुटी
जे तुझी 20 साल उम्र आ ये 20 साल तुझा खुटी विया जे कदे तुझी 30 साल आ ये 30 साल तुझा खुटी विया तू खोट जे तरफ वनी रहियो हई वाद जे तरफ कोन थो पियो वनी ओ मिठा जेको वनी भी खोट लख रुपए जो सौदो विधुम दुकान में 6 महीनन खां पोइ जेकॾहिं 80,000 जो थियो आहे त तोखे सोचणो पवंदो यार मुंहिंजा 80,000 लख मूं 80 छो थिया वरी 60 जो थियो यार 60 छो थिया जे न सोचींदे त हिकिड़ो ॾींहुं ज़ीरो ते वञी बीहंदे या कोन बीहंदे ए दुनिया जो मिसाल थो ॾियां ख़ुदा जे वास्ते इन करे त तव्हां दुनियादारीअ खे झटि समझी वेंदव इन दुनियादारीअ